जेके अल्लाह जे नाले सो चिंबड़िया हन उहे सुकून में हन, राहत में हन। दुनिया भी उन्हनि जी सुहिणी आहे त आख़िरत भी उन्हनि जी सुहिणी थींदी। ऐं क़ुरान पाक में अल्लाह तव्हां असांखे ॾस ॾिना बानो जेकॾहिं चाहियो था पिया असांखे सुकून मिले, आराम मिले, पोइ मां रबी ऐलान अथव तव्हां उन जे मथां अमल कयो त मां रब तव्हांजा बेड़ा पार करे छॾिया। फिर अल्लाह क़ुरान पाक में ये लफ़्ज़ बयान कया, मालिक सैया क़ुरान में बयान कयो, फरमाई तबारक सुम रब्बिका ज़िल जलाल वल इकराम। रब जे क़ुरान पाक फरमायो बानो जेकॾहिं तव्हां चाहियो था पिया असांखे बरकत हासिल थियनि, अल्लाह ताईं ॿुधाए थो जेकॾहिं तव्हां चाहियो था असांखे बरकत हासिल थियनि, पोइ बरकत त मां अल्लाह जे नाले में आ, बरकत त मां अल्लाह जे नाले में आ। जेके मां रब जे नाले सां चिंबड़िया आहिनि चओ उहे बरकतनि बरकतनि में आहिनि। सुकून में दुनिया में तव्हां घुमी फिरी ॾिसो, भल करोड़नि लखनि अरबनि खरबनि जो मालिक आहे, वञी करे उलमाए किराम ॾे नज़र कयो, जेके हाफ़िज़ आहिनि मस्जिद मदरसे जो पासो वरिती वेठा आहिनि, तव्हां उन्हनि खां पुछा कयो, ॿियनि कंहिंखां बि पुछंदव नी चवंदो यार सुकून न आहे, ऐं उन्हनि खां तव्हां पुछंदव नी चवंदो अल्हम्दुलिल्लाह सुकून। पघार छा आहे 5000 8000 7000, घर भी हले थो, लटा भी अछा, पाण भी सुकून में इज़त सां ज़िंदगी गुज़रे थी। वजी वियो आहे त अल्लाह जे नाले सां चिंबड़िया आहिनि, इन जे करे अल्लाह हिननि खे सुखियो रखियो आहे। मालिक सईं फरमायो तबारक सुम रब्बिका ज़िल जलाल वल इकराम। रब फरमाए तो मुंहिंजा बानो अचो मां अल्लाह जे नाले सां चिंबड़ो तव्हांखे सुकून हासिल थींदो। बरकत त मां मालिक जे नाले में आ, पूरी दुनिया में कंहिंमें भी बरकत कान्हे का, चओ बरकत त मालिक जे नाले में आ। मदीने शरीफ में ताज़ो ताज़ो मेवो लहंदो आहे, साहबा किराम पैगंबर साईं जी दरबार में मेवो खणी अचंदा पिया, साईं बरकत जी दुआ घुरो। साईं जन हथड़ा खणी करे दुआ घुरनि था, अॼु तव्हां सां वञी करे नज़र कयूं था पिया, जेको मज़ो आहे त मके मदीने में आ, बरकत ई बरकत ई बरकत आहे कि न दादा? जेको हिकु दफ़ो वञे थो पियो, आहे को वेठल हाजी साहब, अल्लाह सभिनी खे हाजी कंदो, चओ आमीन। पैसा ख़र्च न थींदव, ज़ोर सां चओ आमीन। अज़ीज़ो दोस्तो, जेको हिकु दफ़ो वञे थो चए थो वरी मां वञा, हिकु दफ़ो चए ॾिसी आयो आहे चए थो वरी मां वञा, छो त मदीने में मज़ो ई मज़ो आहे। जेके हाजी साहब आया आहिनि अची करे ॿुधाईंदा आहिनि, हिते तव्हां असांखे पन्ने जी बाज़ार में कोई पासो हणंदो त बाहूं कुंजींदासीं, ख़बर नथी त मां आहियां केरु, ख़बर नथी। हुते पासो लॻे थो न, ॾाढ़ी ते हथ रखी चवंदा हाजी माफ़। अहिड़ो जो सॼो मुल्क थी वञे त जहिड़ा थींदा, थोरी थोरी ॻाल्हि ते जहिड़ा थियनि था। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, अचो बरकत हासिल कयो। बरकत अल्लाह जे नाले में अथव, जेके अल्लाह जे नाले सां चिंबड़िया आहिनि उहे बरकतनि में आहिनि, उहे सुकून में आहिनि, उहे राहत में आहिनि। मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, ख़ालिक जे क़ुरान पाक ऐलान कयो। रब सही क़ुरान पाक में फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। रब फरमाए तो बरकत अल्लाह जे हथ में आ, बरकत ज़मीन खां न पवंदी आ, बरकत आसमान खां पवंदी आ। बरकत विझण वारी ज़ात केरु आहे, बरकत केरु ॾींदो आहे? मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, तव्हां सां उहो बरकत वारो सभु अपनायूं, बरकत वारो अपनायूं त तरीक़ो न। अॻे वेठा न वॾड़ा, अॻे हिकु कमाईंदो सॼी अक खाईंदी, अदा ईअं आहे की न? सॼी अक लोड़े थी पई। हिकिड़ो जे करे वांदो घुमे थो, हुनखे बि चवनि था छोरा कुझु कम कर, परेशान आहियूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, असांजे अल्लाह जे नाले खां परे आहियूं। मुंहिंजा प्यारा भाइरो अज़ीज़ो दोस्तो, अल्लाह जे नाले खां परे आहियूं त तरी असां बरकतनि खां महरूम आहियूं। अमी आशा रज़ियल्लाहु ताला अन्हा
बयान कंदी आ मासूं चवे थी पई सही जन मां के ये भी फरमायो आ दस दिनो आ ता सा मानियो पचाए ता हल्कियों हल्कियों मानियो पचा मानी के घणा टुकर कर हल्कियों हल्कियों मानी पचा असा जी अम्मा भेर वेंदी ये वनी अटे में हथ खड़पाईंदी पोती हुंदा गिची में अल्लाह जो नालो न हूंदो अल्लाह जे रसूल जो नालो न हूंदो ये वनी हथ हणंदी ये करे उनके जेको आ ये जेको आ उनके जेको आ त खणंदी अटे मजा हथ हणंदी पो जेको आ तदा वही जल्दी में गोए ये तय ते ठपींदी वाछन खां वरो वेंदस छाजे करे तकड़ थी करे जे मुझो रंग न तब्दील थी अजीजो दोस्तो पो बरकतां चोते अन जाते अल्लाह जो नालो आ बरकतां उते अन रहमतां उते अन जाते मालिक अल्लाह जो नालो आ खुदा जे कुरान पाक समझायो बरकत मार बजे हथ में थव ये रब फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। रब फरमाए तो बरकत मांजे हथ में आ बरकत ॾियां त मांजी मर्ज़ी आ न ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी आ मां खां को पुछा वारो कोन्हे को सब भलायूं बरकतां आहिनि दुनिया आख़िरत जो भलायूं आहिनि रब चए थो मुंहिंजे हथ में आहिनि बरकतां त अल्लाह जे हथ में दादा बरकत अपना बरकत वारो असबाब असां अपनायूं घर में सुठो माहौल हुजे घर में दीनदारी हुजे अल्लाह जो नालो हूंदो चो बरकत हूंदी पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जंहिंजी दरबार में हिकिड़ो जवान आयो अर्ज़ की सुना घर में ॾाढी तंगी आ रिज़्क़ में बरकत काने का ॾाढी परेशानी आ साईं जन फरमाइनि था पिया मां तव्हांखे वज़ीफ़ो थो ॾियां उहो पढ़जा साईं जन फरमायो मां वज़ीफ़ो थो ॾियां उहो पढ़जा चई ठीकु आहे पर ॻाल्हि ॿुध उन शइ जे मथां अमल कर जेको मां तोखे कमु ॾिसां थो उन ते अमल कजां अलाह तुंहिंजे रिज़्क़ में बरकत विझंदो साईं ठीकु आहे तव्हां बि यादि कंजाओ वज़न खणण वारो नथो मथां जो मौली साहब ॾिसियो आहे वज़न आहे मथे ते न वज़न नथो हल्को थो हाणे पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि सां जॾहिं पंहिंजे घर में दाख़िल थिए चओ अस्सलाम अलैकुम हा दा चओ अस्सलाम अलैकुम जंहिं महिल माण्हू दाख़िल थिए थो घर में चए थो अस्सलाम अलैकुम शैतान कनाए थो हेॾे होॾे नज़र करे थो जंहिं मानीअ तां मिले थो बिस्मिल्लाह करे खाए थो उन घर मां शैतान निकितो थो आदा जाते शैतान नथो रहे तो ते फरस्तान अज़ीज़ो दोस्तो पाण फरमानी साणे तू घर में दाखिल थे केर भी हुजे घर में न हुजे तू पंहिंजे घर में सलाम ॾे अस्सलाम वालेकुम जा लफ्ज़ चओ न खां बाद में पाण फरमानी सा पर्दो कर अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद दुरूद शरीफ तो हिकिड़ो पढ़ो उन खां बाद में हाणे साईं छा पढ़ा साईं जन फरमानी सा पर्दो कर कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुन लहू कुफुवन अहद तू ये पढ़ दे रब तुझे रिज़्क़ में बरकत विझी छॾी उन अल्लाह जे बहाने हाणे इहो अमल कयो इहो अमल जो की तिन जे घर में बरकत पइजी वेंदी आहे घर में बरकत पइजी वई आहे इन खां ताम घणो थी वियो आहे पाड़े वारनि खे वठी अचे थो अचो अचो मां सां गॾिजी करे मानीअ ताम खाओ असां थोरो घटि हूंदो त सखी हूंदासीं थोरो माल वधियो न पोइ वरी ॿीड़ी बखीली थी वेंदी न वधंदो वञे माण्हू त वरी अलाह जे रस्ते में ॾींदो वञे न जीअं रब तोखे वधायो आहे त ईअं तूं अलाह जे रस्ते में वध न जीअं अलाह तोखे वधायो आहे त वरी तूं उन में बखूली छो थो करे खुदा जे कुरान पाक समझायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर रब फरमाए तो बरकत मांजे हथ में आ ॾियां बि मांजी मर्ज़ी आ न ॾियां बि मांजी मर्ज़ी आ सॼो ॾियारो लोड़नि था पिया गॾा वांगे पोइ बि पूरी नथो कयां रब चए थो मुंहिंजी मर्ज़ी आ मुंहिंजे हथ में आहे न मूंखां को पुछा करण वारो परदा अलाह ॾेई बि आज़माईंदो अथव रब खसे बि आज़माईंदो अथव ॾिसां त सही मां अलाह सुञो कयो थमांसि पोइ छा थो चए
के वरी अल्लाह ते कावड़िया वेठा एड़ा ज़ालिम अल्लाह ते अल्लाह माके छाड़नो आदा मां जो नमाज पढ़ा दे मस्जिद हला रोजा रखा दिनो छा अल्लाह ज़ालिम अल्लाह जे अंधो मंडो कर या लूलो लंगड़ो करे या बियन जे दर ते मोकले या त तू छा करे सके अल्लाह के दादा छा करे सके अल्लाह सही के अल्लाह तो के सुर सलामत दिनो आ करोड़न लखन जा मालिकन उनन के वरी जिस्म में जान में बीमारिया तेरे हजरत अली सिंह फरमाए रज़ी अल्लाह तआला नो त तंदुरुस्ती वडी खुदा जी नेमत वडी नेमत तो तंदुरुस्ती अज़ीज़ो दोस्तो बरकत वारो असबाब आ त इहो आहे हे जेके ॾिसो था हे जेके नेक कम कनि था मोहम्मद परियल साहब वाक़िर साहब अल्लाह उनके ॿीणो अता करे टीणो अता करे कब्रस्तान जे क़रीब कब्रस्तान ते भी खुदा जी रहमत थी वसे जेसी ताणी क़ुरान जो आवाज़ वञे तो तेसी ताणी अल्लाह जी रहमत थी वसे मुझा अज़ीज़ो दोस्तो असां बेड़ा नेकी जा कम कयो नेक कम कयो पंहिंजी औलाद के सुणा सबक ॾियो नेक सां पंहिंजी औलाद के सबक ॾियो बख्तार काकी रहमतुल्लाह अलैह वॾो अल्लाह जो नेक बंदो थी गुज़रियो आ हाणे भई बख्तार काकी उन जो पीउ ऐं उन जी मां पाण में वेठा हंसा बच्चे जे लाइ सोचंदा बख्तार काकी जो पीउ पंहिंजी ज़ाल खे चवे थो पियो ॻाल्हि ॿुध कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे बच्चे खे अहिड़ो तरीक़ो अञा बि ज़्यादा सेखारियोसि जीअं दीन में जुड़ी पए अल्लाह जी ज़ात में यकीन पुख़्तो थिएसि मदरसे पढ़ंदो आहे नंढड़ो आहे जे घरवारी चवंदी आहे सुभाणे मां तोखे ॿुधाईंदमि सुबुह जो थी आहे त नाल खां पुछी भला ॿुधा मूंखे तूं हाणे कहिड़ी तजवीज़ सोची आहे चई मां इहा तजवीज़ सोची आहे बच्चो अचे त मां ॿुधाईंदी मां हज़रत बख्तार काकी रहमतुल्लाह अलैह मदरसे खां मोटियो आहे अम्मा खे चई अम्मा मानी ॾे चई पुट मानी माखो न घुरबी आहे चई अम्मा जे मानी तोखो न घुरां त केरु ॾींदो चई पुट वहू कबो आहे बरक़त निमाज़ नफ़िल नीतबी आहे पोइ अल्लाह जी दरबार में हथड़ा खणबा आहिनि अहिड़ियूं अमड़ियूं हूंदियूं त बच्चा बि सोन पैदा थींदा न ऐं असां तव्हांजो छोरो जो पाड़े में को लोह जो टुकुर खणी आयो छा चवंदासीं छोरा कंहिं ॾिठी त न के कुकड़ खणी आयो या को सामान खणी आयो को छेलो बेलो खणी आयो छोरा ॾे ख़बर ॾिठी त न नेठई न भलो कई अबा पुठी ठपींदासीं ऐं जो इनखे चाबक चबाए ख़बरदार अॼु इहो कमु कयो थी तव्हां खणी आयो आहे रखी आहे मां तव्हां खां पुछां थो सबक़ अची वेंदुसि न अज़ीज़ो दोस्तो बख्तार काकी हाणे नंढड़ो अम्मा खे चए थो अम्मा मानी ॾे अम्मा चवंदी आहे बच्चा मानी मां कीअं ॾियां तोखे मानी खणण वारी पीआरण वारी ज़ात अल्लाह जी आहे मानी त अल्लाह खणाईंदो पीआरींदो आहे हाणे हीअं कर ॿुधो का बरक़त निमाज़ नफ़िल नीते मालिक जी दरबार में दुआ घुर त अल्लाह तोखे ॾींदो अहिड़ियूं अमड़ियूं हुजनि न अहिड़ियूं अमड़ियूं हुजनि सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह जंहिंखे पीरनि जो बि पीर चयो वेंदो आहे पीरान पीर हा दा जंहिंखे पीरनि जो बि पीर चयो वेंदो आहे नंढड़ो हुयो अम्मा मोकिलेसि पई वञ फिलाणी जाते पढ़ण बचा पर हिकु मुंहिंजी वसियत थी अम्मा जी कहिड़ी तुंहिंजी वसियत आहे अम्मा पंहिंजे बच्चे खे चवंदी आहे चई पुट ॻाल्हि ॿुध हमेशह कॾहिं बि ज़बान ते कूड़ न ॻाल्हाईंजांइ ॻाल्हाए त सच ॻाल्हाईंजां वो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो ख़ुदा जो कसम आहे जेकॾहिं असां पंहिंजी औलाद खे इहे सुहिणा सबक़ सेखारींदासीं त वॾे हूंदे बि उहे ज़हन ते हूंदा ॾिसंदो न त बाबो छा कंदो घर में त ॾिसंदा न माहौल बाबो छा थो करे राति 1 बजे वियो तो वरी बांग सां मोटी आयो निकिरी वियो बाबो वेठो आहे रस्तनि ते फुरलट लॻी पई आहे चोरी लॻी पई आहे त औलाद बि त पोइ उहे ई थींदा न हा अज़ीज़ो दोस्तो प्यारा भाइरो अम्मा थी चवे सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह के बच्चा ॻाल्हि ॿुधो हाणे तूं हिकिड़ी मुंहिंजी वसियत थी अम्मा ॿुधां बच्चा या मुंहिंजी वसियत थी हाणे कॾहिं बि ज़बान ते कूड़ न ॻाल्हाईंजां चई ठीकु आहे बच्चा हे काफ़िलो वञई तो हिन काफ़िले सां वञ अम्मा ठीकु आहे मां काफ़िले सां वञा थो फिलाणी जाते पढ़ण वञ बच्चा ठीकु आहे मां सफ़र में निकिरी वियो वञी करे कंहिं जाइ ते पहुता डाकू बीठा चोर बीठा आहिनि वठ सठ थी वई सॼो सामान खसियो नंढड़े खां पुछनि था ॾे ख़बर तो वटि कुझु आहे चई हा चई छा थी चई हे जेको आहे खीसे में सोनियूं अशरफी पई वञे हैरान थी आहे पर वॾो डाकू जुदा वेठो हुन वटि वठी आहे हल तो अॻिते हल असांजे वॾे हुन साहिब सां ॻाल्हाए उन पुछा कई छा ॻाल्हाए चई नंढड़े खां पुछा कयो केॾो अकुल आहे त नंढड़ो असां वारा ॿार कोई रस
रस्तो पुछदो भाऊ हे डंडड़ा हे रस्तो कारे वेंदो हल हल मूंखे कहिड़ी ख़बर हां एड़ो ॻाल्हाईंदसि जो माण्हू जो रूह ई खटो थी वेंदो पोइ ॿुधा त सही भला हे जेको आहे त कीअं तूं सच ॻाल्हाए थो पियो चई ॻाल्हि ॿुध साईं जॾहिं मां घर खां निकितो मूंखे अम्मा वसियत कई आहे बचड़ा कहिड़ी वसियत कई थी अम्मा चई अम्मा मूंखे चयो आहे बच्चा कूड़ न ॻाल्हाई जा बच्चा कहीं भी जबान ते कूड़ न ॻाल्हाई जा मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो जे अहिड़ियूं अमड़ियूं हुंदियूं त बच्चा भी सोन पैदा थींदा उथंदे ई असांजी अमड़ भेण न्याणी निपिली दस वात में पीए नथो चंडरा छोरा बिच 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 गारियूं गंद ॾेई करे हरू भरू मुंहिंजो कमु थीणाए थो पियो गाना ॿुधंदी टीवी ॾिसंदी पोइ इहो बिच बिच पियो कंदो इहो बुज़ुर्ग थींदो अज़ीज़ो दोस्तो मुंहिंजा प्यारा भाइरो अचो त दीन इस्लाम ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं घर में सुठो माहौल कयूं खुदा जे कुरान पाक समझायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह चए थो बरकत मुंहिंजे हथ में आहे छो त बादशाह मां आहियां कुवत वारो मां आहियां ताक़त वारो मां आहियां पूरी दुनिया में बरकत कंहिंखे बि हासिल न थींदव जेकॾहिं बरकत हासिल करणी त ज़मीन खां बरकत न ईंदी आहे बरकत चो आसमान खां ईंदी आहे तुंहिंजे घर जे मथां तुंहिंजे बनी बारे जे मथां तुंहिंजी औलाद जे मथां वो तुंहिंजी नौकरी जे मथां तुंहिंजे नी धंधेदारी जे मथां तुंहिंजे कारोबार जे मथां बरकत विझण वारी ज़ात आहे त मालिक अल्लाह साईं जी आहे बरकत जणो ज़ात आहे न अल्लाह जी आसमान खां बरकत ईंदी आहे अज़ीज़ो दोस्तो हाणे वरी अम्मा छा थी करे अदा अथव न ॻाल्हि यादि दुआ घुर पुट दुआ घुरंदो हो अल्लाह मूंखे मानी खारा हाय हाय अहिड़ियूं अमड़ियूं हुजनि अल्लाह मूंखे मानी खारा दुआ घुरण खां बाद में हाणे वरी अम्मा छा कंदी आहे कबट में मानी रखी छॾींदी आहे बचे जेका कबट में रखी छॾींदी आहे दुआ घुरी वञी कबट जो खोलींदो आहे त मानी पई आहे थी खणी खाईंदो आहे किताब वारो लिखे थो हिकिड़े ॾींहुं अम्मा कोन्हे ॿिहंधि वियल आहे कम सां वियल आहे हिनखे जेको आहे उते पहुती यादि अचे अल्लाह मां त पंहिंजे बचे जी मानी न रखी आई आहियां परेशान थी आहे पर रोए थी ज़रूं कतारूं अंदरूं अंदी अचे थी तकड़ी तकड़ी अल्लाह मुंहिंजे बचे जो ज़हन ख़राब न कजां ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बचे जो ज़हन सही थिए अयां जो आई आहे मां नज़र जो करे ख़ुदा जो कसम आहे त बचो पियो आहे निंड मां पहुती आहे तकड़ तकड़ में मानी पचाई हाय अम्मा अम्मा थो अल्लाह ख़ुदा जो कसम आहे अल्लाह अल्लाह हाणे मां रस्ते खां अचां पियो साईं अब्दुल कदीर साहब वाक़ियो ॿुधाए पियो चई मां हिन इलाइक़े में साइकिल हलाईंदो हुउमि अची चिंबड़ियो आलमनि सां अल्लाह वारनि नेकनि सालियनि सां रब रंगियो अथसि न हर आलम सां मुबलिक सां ॻाल्हाए थो नात ख़्वान नालो साईं जलसा प्रोग्राम बाबा जंहिंखे रब रंगे न उन जॻह का देरि कान्हे चए पियो मां हलाईंदो हुउमि हिते विकिणंदो हुउमि सामान भई हिकिड़ी रस्ते खां वञा पियो हिकिड़ी पोरड़ी जेका कमज़ोर हिकिड़ी औरत मूंखे मिली मूंखे चवणु लॻी अवा मूंखे केला बिला त ॾे 10 खन जा ॾकी करे हीअं खीसे मां हथ कढई 10 रुपया कढई मां चवां अम्मा रख मां ही तोखे ॾियां थो तूं दुआ कञा साईं ॿुधाए पियो अखियुनि खां पाणी वही आयुसि रोई करे चवणु लॻी चई अबा तो मूंखे अम्मा कयो आहे मुंहिंजा पुट मूंखे अम्मा त नथा कनि पर मुंहिंजी तबापुशी बि नथा कनि पंहिंजे ज़ालनि जे चवण ते लॻी करे अबू अम्मा वॾी शइ ख़ुदा जो कसम आहे वॾी शइ थो जिन हे मूंखे जेको रंग लॻो आहे अबे अम्मा जी दुआ जो थो नतीजो अबे अम्मा जी दुआ हूंदी आहे मां प्रोग्राम ते वेंदो आहियां पोइ राति जो मां मोटियुमि देरि कंदो आहियां अम्मा फोन कराईंदी अरे किथे आहे पुट छो देरि कई थी अम्मा मां अचां थो अल्लाह अम्मी अम्मी थो ख़ुदा जो कसम आहे मां राति जो प्रोग्राम तो मोटियो आहियां जंहिं बिस्तरे ते घरवारी सां गॾु सुम्हंदो आहियां मुंहिंजी घरवारी निंड पई आहे थी अम्मा वेठी आहे अम्मा तूं छो वेठी आहे चई पुट तूं हाणे आयो आहे मूंखे दिलजाए थी अच्छी ॾाढ़ी सां पुट हूंदुसि न अम्मा जेका चओ नंढड़ो आहे ॼण पैदा ई हाणे थियुसि गुलाब जो गुल आहे चओ हाणे इन्हनि जो क़दुरु कंदा कयो जल्दी में मानी पचाए करे हाणे वञी करे कबट में रखी करे बचे जे मथां ईंदी आहे चुमियूं थी ॾे भाकुर थी विझे चवेसि पई बच्चा लॻे थो तोखे अॼु ॾाढी बुख लॻी हूंदी चई अम्मा ख़ुदा जो कसम आहे बुख न आहे लॻी अब्बा छो मानी तव्हां न रखी आहे चई अम्मा ॻाल्हि इहा ई तो जेका सबक़ ॾिनो हुयो न
मां न सबक के पक्को कयम अम्मा मां आयम नफल पढ़े में वरी दुआ घुरे में नमाज पढ़ण खां बाद कबट में जो वञा तो मानी पई थी पर अम्मा एडी तो मानी भली ही एडी मानी भली हमेशा तू रखदी है मां उन मानी मुखे एतरो मजो नेनो जेको अज मां मानी जेका खादी है मुखे मजो ॾिनो रब जन्नत में ताम रखायो अज़ीज़ो दोस्तो अचो मुंहिंजा प्यारा भाइरो बरकत हासिल कयो खुदा जे कुरान पाक समझायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा अल्लाह चए तो बरकत मुंहिंजे हथ में बरकत बरकत भी असबाब अथव दसी वञाव अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो वकीली न कयो नेक कम में ख़र्च कयो भलन कमन में ख़र्च कयो वो भी जेको आ इहो भी बरकत जो असबाब अथव अज़ीज़ो दोस्तो बरकत पवे काथे असांजे घरनि में हाणे असां का रमज़ान मुबारक जो महीनो गुज़रियो गरीब पुछनि पिया गरीब कालियूं करे साईं फितरानो घणो आहे सरमाएदारनि न जेके वीचारा गरीब मिसकीन आहे उहे पुछनि पिया साईं फितरानो त मुंहिंजा दा पैसो सभ खे प्यारो आहे पर वधंदो उहो जेको नेक कम में ख़र्च कंदो भलन कमनि में ख़र्च कंदो गरीबनि मिसकीननि जी सार संभाल हलाईंदो नेक कम में ख़र्च कंदो वाक़ियो अचे थो हिकिड़ो बादशाह हुयो ज़ालिम बादशाह चंडो असुल सफ़ा ऐलान कयईं जेको ख़ैर ख़ैरात ॾींदो मां मुल्क मां कढी छॾींदोमांसि ऐं उन जो मुल्क मां कढंदोमांसि ॿई ॿाहूं बि कटाए छॾींदो फ़क़ीर वीचारा बुख मरनि पिया फ़क़ीर वीचारा बुख मरनि पिया हिकिड़ी दरवाज़ो खड़कियो अम्मा जे दरवाज़े ते ईंदी आहे अञा जो नज़र करे त हिकिड़ो फ़क़ीर गरीब मिसकीन बुखायल बीठो आहे चई छा ॻाल्हि आहे चई अम्मा टियों ॾींहुं आहे बुख ते मानी न खाधी आहे टियों ॾींहुं थी वियो आहे बुख ते आहे अलाह जे नाले ते मानी खाराइजे अब बादशाह जो ऐलान न ॿुधो थी चई अम्मा हक़ीक़ी बादशाह इहो न आहे हक़ीक़ी मालिक जी ज़ात आहे हक़ीक़त आहे न हक़ीक़ी बादशाह त अल्लाह आहे न हे त ईअं आरदी आहिनि न कल्ह बादशाह हुया वरी अॼु जेल में पिया आहिनि बादशाह इहे आहिनि जो कंहिंमहिल काथे अज़ीज़ो दोस्तो फ़क़ीर चई वाह जो ॻाल्हि कई थी ते बि मां मानी खणी थी अचां अल्लाह जी मानी हाणे वही वञी करे मानी खणी आई आहे घर मां ॿ मानियूं खणी फ़क़ीर खे नई वठां थी फ़क़ीर मानी खा फ़क़ीरो ते घिटीअ में मानी खाए तो भॻवान शाड़ता चई वञी बादशाह खे ॻाल्हि कयूं फलाणे घर मां ख़ैर मिलियो आहे चई वञो रत खे वठी अचोसि जल्दी में वठी आया बादशाह जो हुकुम आहे देरी न थी गियूं था अचनि चई ॻाल्हि ॿुधो मां मञा कई आहे तो ख़ैर ख़ैरात छो ॾिनी आहे चई मां अल्लाह जे नाले ते चओ था अल्लाह जो नालो वॾो थो ख़ुदा जो कसम आहे जिन अल्लाह जे नाले खे न सुञातो ख़ुदा उन्हनि खे सज़ाऊं ॾिनी ऐं वॾाई न करे इंसान फ़ख़ुअत न करे मां पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि ॿुधायांव थो त असांजे ॻोठ में हिकिड़ो माण्हू हुयो जंहिं जॻह ठाराई दुनियादार हुयो पैसे वारो हुयो अहिड़ी जॻह ठाराई जो ॻोठ में जॻह बि न हुई रब नाराज़ थियो जॾहिं अल्लाह पनाह ॾे जॾहिं रब नाराज़ थियो सिर करे विकई दर बि विकई दरियूं बि विकई सॼो घर विकिणी ख़तम करे पधर ते वेही दुनिया ख़तम थी वई त मुंहिंजा दा फ़ख़ुअत न कंदा वॾाई न कंदा कयो माल हिन सुबुह जो आहे त शाम जो वेंदो शाम जो आहे त सुबुह जो हले वेंदो केतिरा दिन वॾाई फ़ख़ुअत कई न रब उन्हनि खे सज़ा ॾेई छॾी अज़ीज़ो दोस्तो बादशाह चो वञो वठी अचो हिन माईअ खे देरि न थी जल्दी में वठी आया औरत खे बादशाह जे साम्हूं अची ॻाल्हि ॿुध छो तो ख़ैरात ॾिनी ख़ैरात कढे चई बादशाह सलामत इन जे मां गरीब मिसकीन खे अल्लाह जे नाले ते ॾिनी आहे ख़ैर मां अल्लाह जे नाले ते ॾिनो आहे पोइ हिन ज़ालिम खे ईअं चविया ठीकु आहे भलो कयो थी न अञा चिड़ा थी अच्छा मां मञा कई आहे तूं नमणी आहे शारतनि खे चई वारो कयो कढो जल्दी कयो देरि न कयो जल्दी कयो हिनखे ॻोठ मंझां शहर मां कढो हिनखे जल्दी कढोसि हिनखे जल्दी कढियूं ऐं जेको आहे त हिन जूं ॿई ॿाहूं बि कटियूंसीं ऐं हिनखे कढी छॾियो शहर मंझां नंढड़ो किताब लिखनि था नंढड़ो बचो आहे अम्मा जे कुल्हे ते वेठो आहे चो हाणे अम्मा अचे थी पई ईंदे नर में निड़ी करे पाणी जो पीए थी पई
अया ये पानी जो निवड़ी पी तई त बच्चो भी पानी में किरी पियो आ उथी करे चवण लगी वो मुझा अल्लाह मंजाणी निमाणी के तुझे नाले जे करे केडी तकलीफ पहुती आहे अल्लाह तुझे नाले जे करे रब केडी मुखे तकलीफ पहुती आ अया देर नथी हिय सामो ब एकड़ा घोड़े सवार आया पहुंची करे एकड़ो जी टुबी हणी बच्चो बाहर कढी आयो ए बे हथ घुमायस अम्मा जा हथ भी दर्श थिया ए वंजण लगा ची बियो बियो मुखे बुधायो तवा आयो केर ची गाल अल्लाह जी बानी असा वे बमानियो आयो जेके तो अल्लाह जे रस्ते में खर्च कयो आने ये चेदा खर्च करण सा भी इंसान के फायदो थींदो बरकत पवंदी आ अल्लाह सही दसो आ बरकत जो असबाब गजी मानी खाने में भी बरकत थो ता भी चे तो बिस्मिल्लाह पढ़ने में भी बरकत थो एकड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी सगरो आ चवे तो असा सुने रबी सिंह सा गडसे दस्तरखानो लगयो मानी खाओ पिया मानी में एडी त अल्लाह बरकत विझी तमाम घणी मानी में बरकत पैजी वई वरी जो असा डिठो थे तरी खबर पई तो सजी मानी खत्म थी बरकत खत्म थी वई देरी नती साहबी चे तो असा सुने सही को पुछा कैसे भला सही छाजे करे पेरियो त मानी में बरकत पई आ तमाम घणी मानी में बरकत पई आ पाण फरमायो असा सबनी बिस्मिल्लाह पढ़ी थे जनी बियो मानू आयो न बिस्मिल्लाह न पढ़ी उन सा गड शैतान होयो शैतान जो हो तो वो भी जो तो उन सा मानी खान वेठो सजी मानी वो चटियो बिस्मिल्लाह में अदा बरकत ओ थंदे वेंदे अल्लाह जो नालो जे रब जो नालो जे तो ते बरकत उते रहमत उते भलायूं हन उते सुकून आ उते राहत आ असा जे घर में अदा बरकत छो न थी पवे सुबह जो पियाऊं चा निंड हां कन्न में जी शैतान पेशाब कर तो और हथरो घुमाए तो निंड कर आराम कर पहले मुल्ले बांग गाने दिनी थी यहाँ टेम पियो थी शो तो तकड़ करे हाँ पयो रो आराम कर हता के सिज निकरी थो ना प्यारा भाईरो अचो तसा बरकता कमायूं बरकता अल्लाह जे नाले में रब जे नाले में हन भल काफर छो न जन अल्लाह जे नाले सा चिंबड़िया रब मेहरबानी करे छड़ी थन वाक्य अचे तो एकड़े काफर जी न्याणी पो ये मौली साहब फजाल बयान करे पियो बिस्मिल्लाह जा उन उहे लफ्ज़ बुधा बिस्मिल्लाह वाला लफ्ज़ जो बुधई तो हुन ते एडो असर थियो जो पांजे घर में आई बिस्मिल्लाह जा लफ्ज़ पढ़े पई बिस्मिल्लाह जा लफ्ज़ पढ़े पई बिस्मिल्लाह जा लफ्ज़ पढ़े पई हाने ये उथंदे वेंदे ही बिस्मिल्लाह जा लफ्ज़ पढ़े थी अब अमा इन जा कावड़ जी पिया छो त काफिर होया मुसलमान न होया कावड़ जी प्यान भ्यासा जी न्याणी केड़ा लफ्ज़ पढ़े थी पई तंग थी करे आने ने जो वाल साहब जको पी हुयो त बादशाह जो वजीर ये आने ने के साक्या इन जे मथा इल्जाम थोड़ा बड़ो को इल्जाम हणी इन के मा खत्म कर छडी दो बादशाह जे महर वाली मुंडी हुयस उहा खणी अची पंहिंजी न्याणी के ॾिनई वठ न्याणी ये मां तो खां वयम बादशाह जे दरबार में वठदो मां न्याणी एड़ा लफ्ज़ पढ़े थी मुसलमान जी न्याणी भी लफ्ज़ न पढ़े जिया जो मुंडी वठदी आ पढ़े थी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाह करे खीसे में रखी राज थी सुमी पई तड़ी खबर पई उन हमरा छा कयो जी छोकरी बेखबर थी मुंडी कढी वनी दरिया में फिटी सटे वनी चे बस हाने इन जे मथा वरो इल्जाम ने के खत्म करे छडी तुम पर मुजादी तो इंसान एक सोचींदो आ अल्लाह बियो सोचींदो आ तनी दर कुरान पाक में समझायो फरमाई वा मा तशाऊन इल्ला यशा अल्लाह रब्बुल आलमीन रब चे तो बाना उहे थींदो आ जे मां अल्लाह चाहींदो आ उहे न थींदो आ जे तहां जी सोचल दिया गलत सोचींदा आयो उहे न थींदो आ उहे थींदो आ जे मां अल्लाह चाहींदो आया उहे थींदो आ जे मां अल्लाह चाहींदो आ तहां जी सोच न हलंदी हाणे न वञी दरिया में उछली मुंडी उछलण खां बाद में मुहाणो भी हिकिड़ो आयो अची दरिया में कड़ियाल उछले थो ॼार उछले थो पियो मुंडी उहा मच्छी जे पेट में वई मच्छी जे पेट में वही हिय कड़ियालो जो उछलियई त उहा मच्छी फाथी जेका उन छोकरी को मुंडी खसे जी तला उन में उछली समुंड में उहा हिन जे वात में वही उहा मच्छी फाथी वडी सुठी मच्छी हुई हाणे
माण्हू खणी आयो अची हाणे मां वञी करे वज़ीर खे तोहफ़े में ॾियां थो पियो चवां थो पियो साईं इहो तव्हां झलियो इहो तोहफ़े में तव्हांखे ॾियां थो छो त माण्हू हूंदा आहिनि न माण्हू चवंदा आहिनि न त बाबा हे वॾो माण्हू आहे मिड़े हिन जी जेको आहे त कंदा कयूं हेठियां ई ज़रूरी आहे वज़ीर खे अची करे ॾिनई चई वठां थी वज़ीर खणी आयो पंहिंजी न्याणी खे ॾिए थो इहे वठ पुट हिन खे पचा वठी बिस्मिल्लाह करे न्याणी वठी आहे मच्छी वठण खां बाद में हाणे चिरींदी आहियां जो मच्छी खे चिरे अल्हम्दुलिल्लाह नज़र जो करे त मच्छी जे पेट मां मुंडी निकिती आहे बिस्मिल्लाह करे खीसे में रखी छॾी बिस्मिल्लाह करे खीसे में रखी छॾी मच्छी पचाई हाणे वञण जो टाइम थियो वज़ीर जो चई पुट मुंडी तरे मां खणी वञा हुनखे त पक ई मुंडी ॾींदी न मां इल्ज़ाम हणाए ख़तमु कंदोमांसि मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो न्याणी बिस्मिल्लाह करे मुंडी जो कढी थी ॾे जंहिंजे मथां तोहमत ऐं मौत हुयो बिस्मिल्लाह जी बरकत जे करे रब सभु कुझु टारे छॾियो हा असांजे घर में आहे बिस्मिल्लाह भुल में बि अलाह जो नालो न वठंदा आहियूं हा भुल में बि असां जाग में त नथा वठूं पर भुल में बि अलाह जो नालो न अमलनि जो मथो ख़राबु आहे अमलनि जो मथो ख़राबु आहे वाह इहो मथो हिन जो ख़राबु न आहे जेके अलाह जो कलाम ॿुधाइनि दर दर सम्झाइनि था पिया मुंहिंजा अदा उहे सही आहिनि न उहे सही आहिनि जेके दर दर ते माण्हुनि खे सम्झाइनि था अलाह जो कलाम क़ुरान सम्झाइनि था प्यारा भाइरो अचो बरकत हासिल कयो बरकत अल्लाह जे नाले में आहे खुदा जे कुरान शरीफ समझायो फरमाई तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह चए थो बरकत मुंहिंजे हथ में आहे न मुंहिंजे हथ में तो बरकत तव्हां बरकत वारा असबाब अपनायो न दादा हे बरकत वारा असबाब आहिनि न हिते अचण अल्लाह जे हिन कलाम ॿुधण जेका मंज़िला करे माणे करे जेके इहे विखियूं खणी आया उन तव्हां इहे तव्हांजो मामूली नथो अल्लाह वारनि ॾे ईंदा कयो वेहंदा कयो उन जी कचारीअ में हिकिड़ो वाक़ियो अचे थो हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो अल्लाह वारो हिकिड़ो हमरा सफ़र करे पियो सफ़र कंदे कंदे आया जो नज़र करे हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह वेठा आहिनि छा माण्हुनि खे सम्झाए रहिया आहिनि माण्हुनि खे सम्झाए रहिया चए बुज़ुर्ग अल्लाह वारो छो न 5 मिंट हिते विया जीअं जो हुते वेठो त उन बुज़ुर्ग इहा ॻाल्हि कई अबा जंहिं महिल पेशाब ते वञो लेट्रिन में वञो न नक बंदि कयो हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह इहे लफ़्ज़ चा पेशाब ते वञो न हीअं नक बंदि कयो लेट्रिन में जंहिं महिल लेट्रिन में वञो नक बंदि कयो बसि हिन हमरा एतिरो ॿुधो सफ़र कई वञी करे उते पहुतो आहे अहिड़ी जां ते पहुतो जाते हिन जा दुश्मन हुया ऐं जो हुते पहुतो आहे हिनखे लेट्रिन लॻी लेट्रिन में जो वेंदो आहे त नक बंदि कई ॿारो हिन जो दुश्मन बीठो आहे तीर कढी करे हणण वारो आहे चई इहो मुंहिंजो दुश्मन आहे हिनखे ख़तमु करे छॾींदासीं पर हीअ नक बंदि करे बीठो चई मतां मुस्त मरी वञे अलाए केरु आहे मुंहिंजो दुश्मन न हुजे हमरा हले पियो टप ॾे उथी चवणु लॻो अलाह वाह मुंहिंजा मिठा अलाह जो अलाह वारे जी ख़िदमत में 5 मिंट वियो हा त जान मिली वई आहे अलाह वारे जी दरबार में 5 मिंट वियो असां त भयदा आहियूं हिननि खां परे भयदा आहियूं टाइम न लेवन मदरसनि में अचो मस्जिद में अलाह वारनि सां अची वियो कचारियूं कयो इन खां दवायूं घुरायो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो जेके इन्हनि वटि नुक़सान न जेके इन्हनि वटि शयूं आहिनि न तव्हांखे मिलियूं न तव्हांजी ज़िंदगी जेका काफ़ी आहे मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो बरकत आहे अल्लाह जे कलाम में बरकत आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो अॼु असां बरकतनि खां भरे आहियूं रहमतुनि खां भरे आहियूं छा जे करे जे असां अल्लाह जे क़ुरान खे छॾियो आहे खुदा जो क़ुरान सम्झाई तो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा अल्लाह चए थो पियो बरकत हिन किताब मां अल्लाह जी ज़ात आहे बरकत वारी जो इहो नाज़िल कयो आहे क़ुरान मजीद जो नालो फ़ुरक़ान बि आहे फ़ुरक़ान हमीद अल्लाह चए थो मां नाज़िल कयो आहे पंहिंजे महबूब ते इहो बरकत वारो किताब जो पाण फरमायूं जेको पढ़े थो अलिफ लाम मीम अल्लाह हुनखे 30 नेकियूं ॾिए थो पियो घणी वधा 30 नेकियूं साहबा कराम मर्ज़ कयो सुणा अलिफ लाम मीम हिकु अखर आहे पाण फरमाई अलिफ जुदा लाम जुदा मीम जुदा जेको अलिफ लाम मीम पढ़े थो अल्लाह हुनखे 30 नेकियूं ॾिए थो सिपारो पढ़े अधु सिपारो पढ़े रुकू पढ़े केतिरो सवाब मिलियो बरकत हिन में अथव अल्लाह जे कलाम में बरकत हो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो बरकत हासिल कयो अचो त गॾिजी सॼी बरकत हासिल कंदासीं
अल्लाह जे कलाम मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं, दीन ते हलंदासीं, रब खे राज़ी कंदासीं, अल्लाह जा हुक्म ॿुधी करे उन जे मथां अमल कंदासीं। अदा भिकंदा क़ब्रिस्तान आहे न, असांखे ॿुधाइनि था, ॾसनि था पिया त असां सां कहिड़ो हाल आहे। असांखे त ॾसनि ई नथा, अहवाल असांखे ॿुधाइनि ई नथा। इहो अमल जेको अथव तव्हां सां गॾु अथव अमल। वाक़ियो अचे थो, हिकिड़ो हमरा क़ब्रिस्तान में आयो ऐं क़ब्रिस्तान में जो आयो नज़र कयईं त कंहिं क़ब्र मां क़ुर जो आवाज़ अचे थो। अल्लाह जो बानो आहे, क़ुर मजीद पढ़े थो क़ब्र में। हिन अल्लाह जे बाने बीह करे जो सुभान अल्लाह, अल्लाह तुंहिंजी तारीफ़ आहे। अल्लाह हिन खे एॾो क़ुर सां इश्क़ ऐं मोहबत जो मरियो आहे, बि रब तो क़ब्र में क़ुर नसीब कयो अथसीं। अल्लाह साईं क़ब्र वारे खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी। क़ब्र वारो चए थो अल्लाह जा बाना मूंखे मोए 80 साल थियो आहे। अदा सम्झो था न, मोए 80 साल थियो आहे त मां जेको आहे क़ुर पढ़ां थो, टको सवाब नथो मिले। तो सुभान अल्लाह चयो आहे हाणे इहो लफ़्ज़ इहो मूंखे ॾे, इन जो सवाब मूंखे ॾे, मां 80 साल जी इबादत तोखे थो। अदा मोए खां पोइ अमर जो दारो ख़तमु थी थो वञे। बाक़ी अहिड़ा चंद आहिनि जंहिंजे करे इंसान खे क़ब्र में सवाब मिले थो पियो। अदा नेक औलाद पढ़ाई जेके बार बार पंहिंजे वालिदिन जे लाइ दुआयूं घुरनि था, अबे अम्मा जे लाइ दुआयूं घुरनि था, को मदरसो मस्जिद ठारायई या को ख़ैर जो कमु करे वियो, पाणी जो बंदोबस्त नलको वग़ैरह हणायई, का नहर खोटाई जंहिंमां इंसान पखी पढ़ंदा जीअं त ॼणा पाणी पीअनि था पिया, उहो उनजो जारी ख़ैर। असां अहिड़ा कम कयूं ऐं क़ब्रिस्तान वेंदा कयो, उन्हनि जे लाइ दुआयूं वञी करे घुरंदा कयो। छो त क़ब्रिस्तान वञी करे उन्हनि जे लाइ दुआयूं घुरो। असांखे का मञिया कान्हे का, हफ़्ते में त लाज़िम कयो। नबी फरमाईंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको जुमे जे ॾींहुं वालिदिन जी क़ब्र ते वञे थो, अल्लाह उन्हनि खे बख़्शे थो, अल्लाह उन्हनि खे बख़्शे थो। उन्हनि जे लाइ दुआयूं घुरो। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, वञी करे क़ब्रिस्तान जो चकर लॻाईंदा कयो। असां खां अॻे पहुचा आहिनि, सुभाणे असांखे बि हिन मक़ाम ते पहुचणो आहे, असांखे बि हिन मक़ाम ते अचिणो आहे, असां बि हिन जाइ ते ईंदासीं। मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह खे राज़ी कयो, रब खे परचायो, क़ुर मजीद जा सुहिणा सबक़ ॿुधी करे उन्हनि जे मथां अमल कंदा वेंदासीं, इंशाअल्लाह बाग बहारी थी वेंदी। अल्लाह खां दुआ आहे, रब साईं असां हितां हर मुस्लमान खे मर्द घरी ताईं दीन इस्लाम त हिननि जी असांजी नसीब अता फरमाए। जंहिं मुजाहिद ही प्रोग्राम रखियो आहे, ख़र्च कयो आहे, अल्लाह उन जे साए खे पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। अल्लाह इन सभिनी क़ब्रिस्तान जी क़ब्र खे रोशन करे। उन मरहूमा मोहम्मद परियल साहब जी न्याणी जी बि अल्लाह उन जी बि क़ब्र को शादी करे, उन ते बि रहमतूं मोकिले। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।